ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 25/3/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां बाप जा ॿार मालिक आहियो। तव्हां कोई बाप वटि शरण न वठंदा आहियो। ॿार कॾहिं बाप जी शरण में न ईंदा आहिनि न। प्रश्न आहे, कंहिं ॻाल्हि जो सदा सिमरन थींदो रहे त माया तंग न कंदी। उत्तर आहे, असां बाप वटि आया आहियूं। उहो असांजो बाबा बि आहे, शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे, परंतु उहो निराकार आहे। असां निराकार आत्माउनि खे पढ़ाइण वारो निराकार बाबा आहे। ये बुद्धि में सिमरन रहे त ख़ुशी जो पारो चढ़ो रहंदो, पोइ माया तंग न कंदी। असां निराकार आत्माउनि खे पढ़ाइण वारो निराकार बाबा आहे। ये बुद्धि में सिमरन रहे त ख़ुशी जो पारो चढ़ो रहंदो, पोइ माया तंग न कंदी। ओम शांति। त्रिमूर्ति बाप ॿारनि खे सम्झाइनि था। त्रिमूर्ति बाप आहे न, टिनिनि खे रचण वारो उहो ठहियो सर्व जो बाप, शु जी ऊच ते ऊच उहो बाप ई आहे न। ॿारनि जी बुद्धि में आहे, असां उन्हनि जा ॿार आहियूं। ॿारनि जी बुद्धि में आहे कि असां उन्हनि जा ॿार आहियूं। जीअं बाप परमधाम में रहंदा आहिनि, वैसे असां आत्मायूं बि उतां जा निवासी आहियूं। बाप इहे बि सम्झायो आहे कि इहो ड्रामो आहे न, जो कुझु थींदो आहे उहो ड्रामे में हिकु ई बार थींदो आहे। बाप बि हिकु ई बार पढ़ाइण ईंदा आहिनि न। तव्हां कोई शरणागति न वठंदा आहियो। इहे अक्षर भक्ति मार्ग जो आहे, शरण पढ़े सो तेरी। ॿार कॾहिं बाप जी शरण न पईंदा आहिनि। ॿार कॾहिं बाप जी शरण पईंदा छा? ॿार त मालिक आहिनि न। ॿार त मालिक आहिनि। तव्हां ॿार बाप जी शरण न पिया आहियो। बाबा तव्हांखे पंहिंजो ठातो अथई। ॿारनि बाप खे पंहिंजो ठातो। बाप तव्हांखे पंहिंजो ठातो अथई। ॿारनि बाप खे पंहिंजो ठातो। तव्हां ॿार बाप खे सॾु कंदा ई आहियो, बाबा अचो असांखे पंहिंजे घर वठी हलो, अथवा रजाई ॾियो। हिकु शांतीधाम, ॿियो सुखधाम। सुखधाम आहे बाप जी मिल्कियत ऐं दुखधाम आहे रावण जी मिल्कियत। 5 विकारनि में फसण सां दुख ई दुख आहे। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि असां बाबा वटि आया आहियूं। उहो बाबा बि आहे, शिक्षक बि आहे, परंतु निराकार आहे। असां निराकार आत्माउनि खे पढ़ाइण वारो निराकार आहे। उहो आत्माउनि जो बाप आहे। ई सदैव बुद्धि में सिमरन रहे त बि ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। ये भुलिजण सां ई माया तंग कंदी आहे। ये भुलिजण सां ई माया तंग कंदी आहे। हाणे तव्हां बाप वटि वेठा आहियो त बाप ऐं वरसो यादि ईंदो आहे न। एम ऑब्जेक्ट त बुद्धि में आहे न। यादि शिव बाबा खे करिणो आहे। श्री कृष्ण खे यादि करणु त ॾाढो सहज आहे। शिव बाबा खे यादि करण में महिनत आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। श्री कृष्ण अगरि हुजे त हुन ते त सभई झटि फिदा थी वञनि। ख़ासि माताऊं त ॾाढो चाहींदियूं आहिनि असांखे श्री कृष्ण जहिड़ो ॿारु मिले, श्री कृष्ण जहिड़ो पति मिले। हाणे बाप चईंदो मां आयो आहियां तव्हांखे श्री कृष्ण जहिड़ो ॿारु अथवा पति बि मिलंदो। अर्थात इन्हनि जहिड़ो गुणवान, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, सुख ॾियण वारो तव्हांखे मिलंदो। शिव बाबा जहिड़ो श्री कृष्ण हूंदो न। स्वर्ग अथवा श्री कृष्णपुरी में सुख ई सुख आहे। ॿार ॼाणंदा आहिनि हिते असां पढ़ंदा आहियूं श्री कृष्णपुरी में वञण लाइ। स्वर्ग खे त सभु यादि कंदा आहिनि। कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो, पोइ त ख़ुशी थियणी खपे, ताली वॼाइणी खपे। नर्क सां निकिरी करे स्वर्ग में वियो, इहो त ॾाढो सुठो आहे। जॾहिं कोई चए फलानो स्वर्ग पधारियो त चओ किथां खां वियो, ज़रूरु नर्क खां वियो हूंदो। हिन में त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सभिनि खे बुलाए करे टोली खिलाइणी खपे, परंतु इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे। उहे हीअं न चईंदा 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग वियो।
सिर्फ़ु चईंदा स्वर्ग वियो। अच्छा, पोइ उन्हनि जी आत्मा खे हिते सॾु करे नर्क जो भोजन खिलाईंदा आहियो। नर्क में त बुलाइणो न खपे न। ये बाप बि सम्झाईंदा आहिनि। हर ॻाल्हि ज्ञान जी आहे। बाप खे सॾु कंदा आहिनि, असांखे पतित खां पावन ठाहियो त ज़रूरु पतित शरीरनि खे ख़त्मु करिणो पए न। बाबा खे असां सॾु कंदा आहियूं, बाप खे सॾु कंदा आहिनि, असांखे पतित खां पावन ठाहियो त ज़रूरु पतित शरीरनि खे ख़तमु करिणो पए न। सभु मरी वेंदा, पोइ केरु कंहिंजे लाइ रोईंदो। हाणे तव्हां ॼाणंदा असां शरीर छॾे वेंदासीं पंहिंजे घर। हाणे इहो प्रैक्टिस करूं था कि कीअं शरीर छॾूं। अहिड़ो पुरुषार्थ दुनिया में कोई कंदो हूंदो? तव्हां अहिड़ो, बाबा पुछनि त अहिड़ो पुरुषार्थ कोई कंदो कि मरण जे लाइ? तव्हां ॿारनि खे ज्ञान आहे, असांजो पुराणो शरीर आहे। बाप बि चईंदा आहिनि मां पुराणी जूती जो लोन वठंदो आहे। ड्रामा में इहे रथ ई निमित ठहियो आहे न। इहे बदिली न सघंदो आहे। इन्हनि खे पोइ 5000 वर्ष पोइ ॾिसंदासीं। ड्रामा जो राज सम्झी विया आहिनि न। इहे बाप जे सवाइ ॿियो कोई में ताक़त न जो सम्झाए सघे, है न। बाप जे सवाइ ॿिए कंहिं में ताक़त न आहे जो सम्झाए सघे ड्रामा जो राज। हीअ पाठशाला ॾाढी वंडरफुल आहे। हिते बुढा बि चईंदा असां वेंदा आहियूं भॻवान जी पाठशाला में, भॻवान भगवती ठहिण। अरे बुढ़िया, थोरी कॾहिं स्कूल वेंदी आहे। तव्हांखे कोई पुछे तव्हां किथे वेंदव, चओ असां वेंदा आहियूं ईश्वरीय यूनिवर्सिटी में। हुते असां राजयोग सिखंदा आहियूं। अक्षर ईअं ॿुधायो जो चकित रहिजी वञनि। बुढ़ा बि चईंदा असां वेंदा आहियूं भॻवान जी पाठशाला में। हिते इहे वंडर आहे, असां भॻवान वटि पढ़णु वेंदा आहियूं। अहिड़ो कोई चई न सघे। चईंदा निराकार भॻवान पोइ काॾां आयो, छो जो उहो त सम्झंदा आहिनि भॻवानु नाम रूप खां न्यारो आहे। हाणे तव्हां सम्झ सां चईंदा आहियो। हर हिकु मूर्ति जे ऑक्यूपेशन खे तव्हां ॼाणंदा आहियो। बुद्धि में इहो पको आहे कि ऊचतियूं शिव बाबा जंहिंजी असां संतान आहियूं। अच्छा, पोइ सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा विष्णु शंकर तव्हां सिर्फ़ु चइण मात्र न चईंदा आहियो, तव्हां त जिगरी ॼाणंदा आहियो कि ब्रह्मा द्वारा स्थापना कीअं कंदा आहियूं। सिवाइ तव्हांजी ॿियो कोई बि बायोग्राफी ॿुधाए न सघे। पंहिंजी बायोग्राफी ई न ॼाणंदा आहिनि त ॿिए जी कीअं ॼाणंदा, है न। तव्हां हाणे सभु कुझु ॼाणे विया आहियो। बाप चईंदा आहिनि मां जो ॼाणंदो आहियां सो तव्हां ॿारनि खे सम्झाईंदो आहे। बाबा जो ॼाणंदा आहिनि सो असां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। राजे बि बाप बग़ैर त कोई ॾेई न सघे न। हिन लक्ष्मी नारायण कोई लड़ाई सां राजे थोरी पाती। हुते लड़ाई हूंदी न आहे। हिते त केतिरा लड़ंदा झगड़ंदा आहिनि, केतिरा ढेर मनुष्य आहिनि। हाणे तव्हां ॿारनि जी दिलि अंदर में अचिणो खपे कि असां बाप सां दादा द्वारा वरसो था पायूं। बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो। ईअं न चईंदा आहिनि कि जंहिंमें प्रवेश कयो आहे उन्हनि खे बि यादि करो, न चईंदा आहिनि मामेकम यादि करो। उहो सन्यासी माण्हू पंहिंजो फ़ोटो नाम सहित ॾींदा आहिनि। शिव बाबा जो फ़ोटो छा निकिरंदो? बिंदी जे मथां नाम कीअं लिखंदा? बिंदी ते शिव बाबा जो नाम लिखंदा त बिंदी सां बि नाम वॾो थी वेंदो। सम्झ जी ॻाल्हि आहे त ॿारनि खे ॾाढो ख़ुशि थियणो खपे कि असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि। आत्मा पढ़ंदी आहे न, संस्कार आत्मा ई खणी वेंदी आहे। हाणे बाबा आत्मा में संस्कार भरनि था। उहो बाप बि आहे, टीचर बि आहे, गुरू बि आहे। जो बाप तव्हांखे सिखलाईंदा आहिनि तव्हां ॿियनि खे बि इहा सिखलायो। सृष्टि चक्र खे यादि करो करायो। जो उन्हनि में गुण आहिनि उहो ॿारनि खे बि ॾींदा आहिनि न। चईंदा आहिनि मां ज्ञान जो सागर सुख जो सागर आहे। तव्हांखे बि ठाहींदो आहे। तव्हां बि सभिनि खे सुख ॾियो। मनसा वाचा कर्मणा कोई खे दुख न ॾियो। सभिनि जे कननि में इहे ई मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधायो कि शिव बाबा खे यादि करो त यादि सां विक्रम विनाश थींदा।
सभिनि खे संदेश ॾियणो आहे की बाबा आयल आहिनि, उन्हनि सां इहो वरसो पायो। सभिनि खे संदेश ॾियणो पए, आख़िरी अख़बारनि में बि विझंदा। इहे त ॼाणंदा आहियो, अंत में सभु चईंदा, ओहो प्रभु तुंहिंजी लीला। तव्हां ई सभिनि जी सदगति ॾींदा आहियो न, तव्हां ई सभिनि खे सदगति ॾींदा आहियो। दुख सां छुड़ाए सभिनि खे शांति धाम में वठी हलंदा आहियो न। ये भी जादूगरी ठहरी, उन्हनि जी ही अल्पकाल जी जादूगरी। ये त मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। हिन मनमना भव जे जादू सां तव्हां लक्ष्मी नारायण ठहींदा आहियो। हिन मनमना भव जे जादूगर सां तव्हां लक्ष्मी नारायण ठहींदा आहियो। जादूगर रत्नागर ये सभु नाम शिव बाबा ते आहिनि, न की ब्रह्मा ते। ये ब्राह्मण ब्राह्मणियूं सभु पढ़ंदा आहिनि, पढ़ी करे पोइ पढ़ाईंदा बि आहिनि। बाबा अकेलो थोरी पढ़ाईंदा, बाबा तव्हांखे इकठो पढ़ाईंदा आहिनि, तव्हां पोइ ॿियनि खे पढ़ाईंदा आहियो। बाप राजयोग सिखलाइनि था न, उहो ई बाप रचयिता आहे। श्री कृष्ण त उन्हनि जी रचना आहे। वरसो रचयिता सां मिलंदो आहे, न की रचना सां। श्री कृष्ण सां वरसो न मिलंदो आहे। विष्णु जे 2 रूप ये लक्ष्मी नारायण आहिनि। नंढेपन में राधे कृष्ण, श्री कृष्ण सां वरसो न मिलंदो आहे। विष्णु जा 2 रूप ये लक्ष्मी नारायण, नंढेपन में ई राधे कृष्ण हूंदा। इहा ॻाल्हि बि पकी यादि करे वठो। बूढ़ा बि तिखा हली वेंदा त ऊच पद पाए सघंदा। बुढ़ियनि जो बि थोरो ममत्व रहंदो आहे, पंहिंजी ई रचना रूपी जाल में फसी पवंदा आहिनि। केतिरनि जी यादि अची वेंदी आहे, उन्हनि सां बुद्धि योग तोड़े पोइ हिकु बाप सां जोड़णो, इन में ई महिनत आहे। जीते जी मरणो आहे न। बुद्धि में हिकु बाप तीर लॻी वञे त बसि, बुद्धि में हिकु बार तीर लॻी वञे त बसि, पोइ युक्ति सां हलणो हूंदो आहे। ईअं बि कोई सां बातचीत न करणी आहे। ईअं न की कोई सां बातचीत न करणी आहे। गृहस्थ व्यवहार में भल रहो, सभिनि सां बातचीत करो, उन्हनि सां बि रिश्तो भल रखो। बाबा चईंदा आहिनि चैरिटी बिगिन्स एट होम। अगरि रिश्तो ई न रखंदव त उन्हनि जो उद्धार कीअं कंदव। ॿिन्हिनि सां तोड़ निभाइणो आहे। बाबा सां पुछंदा आहिनि शादी में वञो, बाबा चईंदा छो न वञो। बाप सिर्फ़ु चईंदा काम आहे शत्रु, उन ते जीत पाइणी आहे त तव्हां जगत जी ठही वेंदव। निराकारी हूंदा, निर्विकारी हूंदा ई आहिनि सतयुग में। योग बल सां पैदाइश थींदी आहे। बाप चईंदा आहिनि निर्विकारी ठहो। हिकु त इहो पको करो की असां शिव बाबा वटि वेठा आहियूं। शिव बाबा असांखे 84 जन्मनि जी कहानी ॿुधाईंदा आहिनि। इहा सृष्टि चकर फिरंदो ई रहंदो आहे। पहिरियों देवी देवता ईंदा आहिनि, सतो प्रधान, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान ठहींदा आहिनि। दुनिया पुराणी पतित ठहींदी आहे, आत्मा ई पतित थींदी आहे। हितां जी कोई बि चीज़ में सार न आहे। किथे सतयुग जा फल फूल, किथे हितां जा। हुते कॾहिं खटी बासी चीज़ न हूंदी आहे। तव्हां हुतां जो साक्षात्कार बि करे सघंदा आहियो। तव्हांजी दिलि थींदी आहे इहे फल फूल खणी वञो, परंतु हिते ईंदा आहियूं त उहे गुम थी वेंदा आहिनि। इहे सभु साक्षात्कार कराए बाबा ॿारनि खे बहलाईंदा आहिनि। ये रूहानी बाप जो तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। हिन शरीर द्वारा पढ़ंदी आत्मा आहे, न की शरीर। आत्मा खे शुद्ध अभिमान आहे, मां बि इहो वरसो वठां थी, स्वर्ग जो मालिक ठहियां थी। स्वर्ग में त सभु वेंदा, परंतु सभिनि जो नाम त लक्ष्मी नारायण न हूंदो न। वरसो आत्मा पाईंदी आहे। ये ज्ञान ॿियो कोई ॾेई न सघे बाप जे सवाइ। इहे त यूनिवर्सिटी आहे, हिन में नंढा ॿार जवान सभु पढ़ंदा आहिनि। अहिड़ो कॉलेज कॾहिं ॾिठो? उहो मनुष्य सां बैरिस्टर डॉक्टर आदि ठहींदा आहिनि। हिते तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा। ये कॉलेज कॾहिं ॾिठी? तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांजो टीचर सतगुरु आहे। उहो असांखे साथ वठी वेंदा, पोइ असां पढ़ाई अनुसार अची करे सुखधाम में पद पाईंदासीं। बाबा त कॾहिं तव्हांजे सतयुग खे ॾिसंदा बि न आहिनि। शिव बाबा पुछंदा आहिनि असां सतयुग ॾिसंदासीं?
ॾिसण त शरीर सां हूंदो आहे न, उन्हनि खे त पंहिंजो शरीर ई न आहे त ॾिसंदा कीअं। हिते तव्हां ॿारनि सां बात कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि, इहा सॼी पुराणी दुनिया, शरीर बिगड़ त कुझु ॾिसी न सघनि। बाबा चईंदा आहिनि मां पतित दुनिया पतित शरीर में अची करे तव्हांखे पावन ठाहींदो आहियां। मां स्वर्ग ॾिसंदो बि न आहियां, ईअं न की कोई जो शरीर में छिपी करे अचां ॾिसां, न पार्ट ई न आहे। तव्हां केतिरी नई नई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। त हाणे हिन पुराणी दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे। बाप चईंदा आहिनि जेतिरो पावन ठाहींदव त उच्च पद मिलंदव। सॼी यादि जी यात्रा जी बादी आहे। यात्रा ते मनुष्य पवित्र रहंदा आहिनि, पोइ जॾहिं लौटी ईंदा आहिनि त पोइ अपवित्र ठहींदा आहिनि। यात्रा ते बि मनुष्य पवित्र रहंदा आहिनि, पोइ जॾहिं लौटी ईंदा आहिनि पोइ अपवित्र थींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ख़ुशी ॾाढी हुजणी खपे। ॼाणंदा आहियो बेहद जे बाप सां बेहद जे स्वर्ग जो वरसो था वठूं, त उन्हनि जी श्रीमत ते हलणो पए। बाप जी यादि सां सतो प्रधान ठहिणो आहे। 63 जनम त कट चढ़ी आहे, उहो हिकु जनम में उतारणी आहे। कोई तकलीफ़ न आहे। विख पीअण जी बुख लॻंदी आहे, उहो छॾे ॾियणी आहे। उन्हनि खे त ख़्यालु बि न करो। बाप चईंदा आहिनि न विकारनि में, हिन विकारनि सां त जन्मांतर दुखी थिया आहियो। कुमारियुनि ते त ॾाढो तरस पईंदो आहे। बाइस्कोप में वञण सां ई ख़राबु थींदा आहिनि। इन सां ई हेल में हली वेंदा आहियूं। भले बाबा कोई खे चईंदा आहिनि ॾिसण में हर्ज न आहे, परंतु तव्हांखे ॾिसी ॿिया बि ॼाणे लॻी वेंदा न, इन करे तव्हांखे न वञिणो आहे, ॿिया बि वञणु लॻी वेंदा। ये भागीरथ आहे न, भागीरथ रथ आहे न, जो निमित ठहियो ड्रामा में पंहिंजे रथ खे लोन ॾियण लाइ, लोन ॾियण लाइ। तव्हां सम्झंदा आहियो बाबा इन्हनि में ईंदा आहिनि। इहे हुसैन जो घोड़ो आहे, है न, सभिनि खे हसीन ठाहींदो आहे। बाबा ख़ुदि हसीन आहिनि, परंतु रथ इहे वरितो आहे। ड्रामा में हिननि जो पार्ट ई अहिड़ो आहे। हाणे आत्मायूं जो काली ठही वियूं आहिनि, उन्हनि खे गोल्डन एज ठाहिणो आहे। बाप सर्वशक्तिवान आहे या ड्रामो के चई ड्रामो सर्वशक्तिवान आहे, त पोइ उन्हनि जा जो एक्टर्स आहिनि उन्हनि में सर्वशक्तिवान के शिव बाबा। पोइ रावण आहे। अधु कलापा राम राज्य, अधु कलापा रावण राज्य। घड़ी घड़ी बाप लिखंदा आहिनि, घड़ी घड़ी बाप खे लिखंदा आहिनि। असां बाप जी यादि भुलिजी वेंदा आहियूं, उदास थी वेंदा आहिनि। अरे तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहिणु आयो मां, पोइ तव्हां उदास छो रहंदा आहियो। महिनत करणी आहे, पवित्र ठहिणो आहे। ईअं ई तिलक थोरी ॾींदासीं, आपे ई पंहिंजे खे राज तिलक ॾियण लाइ ठाहिणो आहे, ज्ञान योग सां। बाप खे यादि कंदा रहो त तव्हां आपे ई तिलक जे लाइक़ु ठही वेंदव। बुद्धि में आहे शिव बाबा संजो स्वीट बाप टीचर सतगुरु आहे। असांखे बि ॾाढो स्वीट ठाहींदा आहिनि बाबा। तव्हां ॼाणंदा आहियो असां श्री कृष्णपुरी में ज़रूरु वेंदासीं। हर 5000 वर्ष खां पोइ भारत स्वर्ग ज़रूरु ठहिणो ई आहे। पोइ नर्क ठहींदो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि जो धनवान आहे उन्हनि जे लाइ हिते ई स्वर्ग आहे। गरीब नर्क में आहे, ईअं सम्झंदा आहिनि, परंतु ईअं आहे न। हिन समय सभी नर्क में आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाइस्कोप सिनेमा हॉल में वञण जो रास्तो आहे, इन करे बाइस्कोप न ॾिसणो आहे। यादि जी यात्रा सां पावन ठही उच्च पद वठणो आहे। हिन पुराणी दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे। ॿियो आहे मनसा वाचा कर्मणा, कोई खे दुख न ॾियणो आहे। सभिनि जे कननि में इहे मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। सभिनि खे बाप जी यादि दिलाइणी आहे।
सभिनि जे कननि में इहे मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। कहिड़ी की हाणे 84 जो चकर पूरो थियो, हाणे वरी खां बाबा श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य स्थापना करणु आहिनि। सभिनि खे बाप जी यादि दिलाइणी आहे। बुद्धि योग हिकु बाप सां जोड़णो। वरदाना स्मृति जो स्विच ऑन करे सेकंड में अशरीरी स्थिति जो अनुभव करण वारा प्रीत बुद्धि ठहो। जाते प्रभु प्रीत आहे उते अशरीरी ठहिण हिकु सेकंड जे खेल जे समान आहे। जीअं स्विच ऑन कंदे ई अंधकार समाप्त थी वेंदो आहे, इहे प्रीत बुद्धि ठही स्मृति जो स्विच ऑन करो त देह जी दुनिया जी स्मृति जो स्विच ऑफ थी वेंदो। इहे सेकंड जो खेल आहे। मुख सां बाबा चवण में बि टाइम लॻंदो आहे, लेकिन स्मृति में लाइण में टाइम न लॻंदो। इन करे अंत में बाबा शब्द में बि टाइम लॻंदो, लेकिन स्मृति हाणे अंधकार आहे, हाणे रोशनी। ये बाबा शब्द ही पुराणी दुनिया खे भुलाइण जो एटॉमिक बॉम्ब आहे। स्मृति जो स्विच ऑन करो। स्लोगन आहे देह भान जी मिट्टी जे बोझ सां परे रहो त डबल लाइट फ़रिश्तो ठही वेंदो। हिन देह भान जी मिट्टी जे बोझ सां सदा परे रहो। देह भान जी मिट्टी जे बोझ सां सदा परे रहो त डबल लाइट फ़रिश्तो थी वेंदो। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। सत्यता जी परख आहे संकल्प बोल कर्म संबंध संपर्क। सभिनि में दिव्यता जी अनुभूति थींदी आहे। सत्यता मतिलबु कि जेको सचो आहे उन्हनि जे संकल्प बोल कर्म संबंध संपर्क में दिव्यता जी अनुभूति थींदी। कोई चवंदो आहे मां त सदा सच ॻाल्हाईंदो आहियां, लेकिन बोल व कर्म में अगरि दिव्यता न आहे त ॿियो खे पंहिंजो सच न लॻंदो। हिन करे सत्यता जी शक्ति सां दिव्यता खे धारण करो। सत्यता जी शक्ति सां दिव्यता खे धारण करो। कुझु बि सहन करिणो पए घबरायो न, तव्हां सच्चा रहो। है न? सत्य समय प्रमाण स्वयं सिद्ध थी वेंदो आहे। जेकी सच्ची ॻाल्हि हूंदी आहे न, समय प्रमाण स्वयं सिद्ध थी वेंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।